अदा हे असां 5 थैलियूं राशन जूं ठाहियूं आहिनि ग़रीबनि जे लाइ। ॾिसण में त आहे किलो किलो, बाक़ी इहो आहे त असां हिननि में 5 हज़ारनि जो नोट विझूं था, पोइ ग़रीबनि जो हर कंहिंजो भाॻ आहे जेका जंहिं वटि अचे। हे 5 हज़ारनि जो नोट हिन में हिते रखियोसीं, बंदि कयोसीं। हे 5 हज़ारनि जो नोट 5000 हिते हिन अटे में हयासीं। हे 5000 हिन थैली में विधासीं। हल ग़रीब वञी ईद कयो। हे हिते हयासीं 5000 रुपया, हे हिन में विधासीं 5000 रुपया कैश। हाणे रखंदासीं हे असां पंहिंजे कमरे में, पोइ उते असांजो राशन वठणु ईंदा आहिनि ग़रीब, हे ग़रीबनि में ॾींदासीं। ग़रीब वञी बाबा हाणे पंहिंजो नसीब आज़माइनि बेटा आहिनि ग़रीब। ॾिसूं त केरु खणे थो, हर कंहिंजो नसीब आहे। हो त ॾिसी किलो चवंदा त हे किलो असां अटो न खणंदासीं, उन्हनि खे कहिड़ी ख़बर त हे अंदरि हिन में कुझु आहे। असांजो राशन पाणी, असांजो बोड़ भाॼी ज़मानो थी वेंदो सिधो। ठीकु आहे, हे हाणे हिते असां रखियोसीं। हे हाणे ग़रीबनि में ॾींदासीं। अचो ग़रीब अचो, राशन वठो, राशन वठो, अचो। अरे भाउ खणो न, अरे भाई अचो अचो राशन वठो, ग़रीब अचो अचो राशन वठो। अरे भाउ खणो न, अचो अचो राशन वठो, अचो राशन। अरे छो यार, कोई खणे ही नथो भाऊ राशन। भाऊ हिकिड़ी खणो। अरे भाई हे गंजा खणो नी, खणो नी। अदा अचो अचो बिस्मिल्लाह कयो, बिस्मिल्लाह कयो। भाऊ हिकिड़ी थैली आहे राशन, तव्हां खणो। सही आहे, बिस्मिल्लाह कयो, बिस्मिल्लाह कयो, सही आहे। अब जेको आहे असांजो हाल ॾियूं था नी, ॾियूं था नी, खणो ॾियूं था नी, उहा बि त असां ॾिनी नी। हाणे खणो, बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह भाउ खणो खणो, बिस्मिल्लाह। घणा थींदा हुआ? 100 रुपया। 100 रुपया ॾियो हा। ॾिसो